बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि कमा हुवा अहलु वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबिल क़ासिम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मअसूमीन। सब मिली सरकार इमाम ज़माना ये दुआ घुरंदा। अल्लाहुम्मा कुल्ले वलिय्यिकल हुज्जत इब्निल हसन सलवातुक अलैहि व अला आबाइहि फी हाज़िहि साअ व फी कुल्ले साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीला हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। सलवत। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़दिन वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। सलवात पढ़ना मोहम्मद। मोहतरम सामीन, अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में सूरह मुबारक हश्र में फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तकुल्लाह। ओ पाण खे मोमिन सॾाइण वारो, पाण खे मोमिन सॾाइण वारो तहां त मुत्तकी थी पओ। ॿियो को मुत्तकी थिए या न थिए, अल्लाह साईं चए थो जेको पाण खे मोमिन थो सॾाए उहो त मुत्तकी ज़रूर थिए न। चए थो असां मोमिन आहियूं। अल्लाह साईं तो चए मोमिन उहो आहे जेको मुत्तकी आहे। ओ पाण खे मोमिन सॾाइण वारो घटि में घटि तहां त मुत्तकी थियो। छो? इन जे करे जो मोमिननि ऐं मुसलमाननि जी आज़ान में फ़र्क़ु आहे न। मोमिननि ऐं मुसलमाननि जी आज़ान में फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? मोमिन आज़ान में चवंदा आहिनि अशहदो अन्न अमीरल मुमिनीन व इमामल मुत्तकीन। ॻाल्हि सम्झो बाबा? हिकिड़ी गवाही असां वधीक ॾींदा आहियूं, अशहदु अन्न अमीरल मुमिनीन व इमामल मुत्तकीन। त मौला अली मुत्तकीन जो इमाम आहे। कंहिंजो इमाम आहे बाबा? हर नमाज में आज़ान ॾेई असां ऐलान था कयूं त मौला अली बदकारन जो इमाम नाहे। हाँ सही।
मौला अली फासिक ऐं फाजिरन जो इमाम ना है, मौला अली इमाम आ मुत्तकीन जो। तो खुदा तो चे हर आजान में ऐलान भी तू तो करी, हर आजान में ऐलान भी तू तो करी। तो अली इमाम आ मुत्तकीन जो, तो घट में घट तू तो मुत्तकी थी दिखार ना। सलावत पढ़ो मोहम्मद बर मोहम्मद आले मोहम्मद सलावत। हाँ से सरकार मौला मुत्तकीन जो इमाम माना अली बारो सभनी का वधीक मुत्तकी हुजे। शियो केरा शिया जी तारीफ मौला अली जी पाक जबान खां ॿुधो। हाँ सही सॾाइण वारा त घणा आहिनि न, पर मौला अली बि त क़बूल करे हे मुंहिंजो शियो आहे। मौला अली जी पाक जबान खां शिया जी तारीफ ॿुधो। मौला फरमाए तो अगर मुंहिंजो हिकिड़ो शियो अहिड़े शहर में रहे जंहिंमें 1 लख मुसलमान हुजन, शियो हिकिड़ो ॿिए 1 लख मुसलमान। मौला फरमाए तो अगर मुंहिंजो शियो हिकिड़ो हुजे उन शहर में रहे जंहिंमें 1 लख मुसलमान हुजन, मौला फरमाए तो उहे 1 लख मुसलमान मुंहिंजे हिकिड़े शिये जी नमाज जो मुकाबिलो नथा करे सघनि। हाँ सी 1 लख मुसलमान मुंहिंजे हिकिड़े शिये जी नमाज जो मुकाबिलो, जेॾी ही नमाज पढ़ंदो एॾी हू नमाज नथा पढ़ी सघे। हाँ सही मौला फरमाए तो मुंहिंजो हिकिड़ो शियो उन शहर में हुजे जंहिंमें 1 लख मुसलमान हुजन, उहे 1 लख मुसलमान मुंहिंजे हिकिड़े शिये जी अमानत जो मुकाबिलो नथा करे सघे। ये एॾो अमीन हूंदो। मौला फरमाए तो मुंहिंजो हिकिड़ो शियो 1 लख मुसलमान मंझि हुजे, उहे सभु 1 लख मुसलमान मुंहिंजे हिकिड़े शिये जी सदाकत ऐं तहारत जो मुकाबिलो नथा करे सघे। बाबा इनखे चइबो अथव शियो। त 1 लख मुसलमान मुंहिंजे शिये जी करामत जो मुकाबिलो नथा करे सघे। बाबा शियो इनखे चइबो अथव। अॼु अफ़सोस सां चवणो पए थो कुझु अहिड़ा बदबख्त यहूदियुनि जा एजेंट असां मंझि पैदा थिया आहिनि, जेके स्टेजुनि ते अची चवनि था त बाबा नमाज जी काई ज़रूरत ई कान्हे। हाँ साईं चए था नमाज जी का ज़रूरत ई कान्हे, अली अली कयो जन्नत में हलिया वेंदो। वरी दलील कहिड़ो था ॾियनि त बाबा हज़रत होर कहिड़ी नमाज पढ़ी, हज़रत होर जन्नत में वेंदो या न? चयो हा से वेंदो। चयो हज़रत होर कहिड़ी नमाज पढ़ी? नमाज जी का ज़रूरत कान्हे, अली अली कयो सिधो जन्नत में हलिया वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मौला अली जी ॻाल्हि हींअर ॿुधव, वरी क़ुरान जी आयत ॿुधो। ख़ुदा पाक अल्लाह साईं क़ुरान में चए थो अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। ओ मुसलमान नमाज पढ़, अगर तो नमाज न पढ़ी सॼी कायनात भली तोखे मुसलमान चए, पर मां अल्लाह तोखे मुशरिक चवंदुसि।
अल्लाह तो चे मुझो कुरान तोखे मुशरिक चवंदो, मुझो नबी तोखे मुशरिक चवंदो, मुझो वली अली तोखे मुशरिक चवंदो। हेडा स्टेज ते एक बदबख्त अची मानन के गुमराह तो करे त नमाज़ी का जरूरत ही काने वालो। अल्लाह जो पाक नबी फरमाए तो लैस मिन उम्मती मन इस्तखफ़ बिस्सलाती, वो मुझे उम्मत मां निकरी वयो, मुझे उम्मत में ना है जे नमाज के छड़े दिनियो। हाँ सी एडी अहमियत नमाज। मौला पाक अली फरमाए तो ला यनाल विलायतना मन इस्तखफ़ बिस्सलातिही, जे नमाज के छड़े दिनो उन जे दिल में कब्र कयामत में मुंहिंजी विलायत जो नूर न रहंदो। सरकार इमाम जाफर सादिक अलैहिस्सलातु अरवाहुना लहुल फिदा फरमाइन था तला यनालु शफाअतुना मन इस्तखफ़ बिस्सलातिही। ऐ मुंहिंजा शिया, अगर चाही तो त कयामत जे ॾींहुं असां अहल बैत जी शफाअत मिलई त कॾहिं नमाज के न छॾिजां। हाँ सही। हाणे ॿुधायो क़ुरान सचो या है बेदीन मुल्लो सचो? नबी पाक सचो या है बेदीन मुल्लो सचो? साहिरात अल्लाह सचो आ, अल्लाह जो कलाम सचो आ, नबी पाक सचो आ, इमाम सच्चा आहिनि। हे स्टेज तां पियो गुमराह करे। ओ बदबख्त मुल्ला, ओ खून हुसैन जा ताजिर। हाँ सही। तू जो चई थो त हुर कहिड़ी नमाज पढ़ी हुई, कहिड़ी तारीख़ में लिखियल आ त हुर बेनमाज़ी हो? केड़े किताब में लिखियल आ त हुर बेनमाज़ी हो? मुंहिंजा अज़ीज दोस्तो, जॾहिं हुर मौला हुसैन जे रस्ते खे रोकियो आ न, नमाज जो वक़्तु थियो आ, मौला हुसैन फरमायो आ हुर अॻिते वध, तू नमाज पढ़ाए, इमामत कर। हुर कंध झुकाए चयो आ ज़हरा जा बचड़ा तुंहिंजे हूंदे मां अॻियां वधां। उन नबी जा नवासा मांखे कहिड़ी मजाल आ जो तुंहिंजे हूंदे मां इमामत करियां। मौला हुसैन नमाज पढ़ाई आ, होर मौला हुसैन जे पोयां नमाज पढ़ी आ। जिथे हुसैन जा कदम हुया न उते होर जो मथो हुयो। साईं इहा ॻाल्हि त अल्लाह साईं खे पसंदि आई न, जो हुर बख़्शियो वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, इहा नमाज जी एॾी अहमियत आ। ॾिसो काइनात में हर शइ इंसान जे लाइ अल्लाह साईं कुर्बान कई आहे। कीअं? बाबा हे ज़मीन आ, इन में हर था हलायो, ज़मीन जो सीनो तव्हां धार धार था कयो, मिट्टी हटायो था, खूह कढो था। हाँ साईं, मच्छियुनि जे लाइ तलाव उहे तयार कयो था। ज़मीन कॾहिं इनकार कयो आहे? इनकार करे नथी सघे। अल्लाह साईं उनखे हुकुम ॾिनो आहे, हू तव्हांजी मुती फरमा बरदार आहे, तव्हां तां कुर्बान आहे। हाँ साईं। हे वण ॾिसो, के वण मां वञी मेवो पटियो, वण इनकार कंदो? न, ही तव्हां ते वण कुर्बान कया आहिनि अल्लाह साईं। हाँ साईं। वण कॾहिं तव्हां खां इनकार न कंदो। वञी गाह कटियो, कमंद कटियो, इहे कमंद जा इहे वण, इहे छड़ियूं तव्हां खां इनकार नथियूं करे सघनि, छो जो अल्लाह पाक इहे तव्हां ते कुर्बान कया आहिनि। इंसान में कहिड़ी शइ आहे जो हर शइ पे कुर्बान थिए? ज़मीन कुर्बान आहे, घर ठाहियो, पत्थर वञी जबल भञो, जबल इनकार न कंदो। हलो हाणे इहे त बेजान आहिनि, पर हेॾां बकरीअ ते गर्दन ते छुरी हलायो, बकरी भी इनकार नथी करे, हे भी कुर्बान थियण लाइ तयार आहे। हे त साह वारी मखलूक आहे न। मुर्गी खाइण चाहियो, उनजे गर्दन ते छुरी हलायव,
मुर्गी भी अवां तां कुर्बान थियण लाइ तैयार आ, बकरो भी अवां ताईं कुर्बान थियण लाइ तैयार आ, उठ आ, जेके हलाल जानवर आहिनि बाबा इन्हनि खे त सूर थिए थो, इहे त साह वारा आहिनि, पर अल्लाह साईं इन्हनि सभिनी खे अवां इंसाननि जे लाइ कुर्बान कयो आहे। आख़िर इंसान में कहिड़ी ॻाल्हि आहे जो हर शइ अल्लाह साईं हिन जे मथां कुर्बान कई आहे? कॾहिं सोचियो अथव? जमीन इंसान ता कुर्बान, जबल इंसान ता कुर्बान, वण इंसान ता कुर्बान, फसल इंसान ला कुर्बान, हे साह वारा पखी इंसान ला कुर्बान, हे कुकड़ इंसान ता कुर्बान, हैवान हलाल जेकी इंसान ता कुर्बान। छो हे बकरो छो तो कुर्बान थिए? इन जे करे त हे बकरो थो चए त मां वटि अक़ल बि नाहे, शऊर बि नाहे, मां अल्लाह जी मारिफत हासिल नथो करे सघां, ऐं इंसान तूं अशरफुल मखलूकात आ, मूंखां अफ़ज़ल आ, मां तो तां कुर्बान इन जे करे तो थियां छो जो मां हैवान हां, मां अल्लाह पाक के सजदो नथो ॾेई सघां। मां हैवान हां, मां अल्लाह पाक के रुकू नथो करे सघां, मां अल्लाह पाक जे साम्हूं सजदो नथो ॾेई सघां, मां सूरे अलहम्द नथो पढ़ी सघां, मां क़ुरान नथो पढ़ी सघां, मां वटि अक़ल नाहे, मां वटि शऊर नाहे, ऐं इंसान हलिया तूं मुंहिंजी गर्दन ते छुरी हलाए, मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे खाई छॾ ताकि मां तुंहिंजे बदन जो हिसो थियां, जॾहिं तूं सजदे ऐं रुकू में वञी त मांखे बि सवाब मिले। इमाम ज़माना बुलंद तर सलवात। अबा भला असां को नबी या इमाम आहियूं छा? न, असां गुनहगार इंसान आहियूं। पोइ हैवान असां लाइ छो कुर्बान, हे पखी असां लाइ छो कुर्बान? ॻाल्हि इहा अथव नुक्ते जी। हा साईं, हैवान तो चए त मूंखे भली खाई छॾ ताकि मां तुंहिंजे जिस्म जो हिस्सो थियां, पोइ जॾहिं अल्लाह पाक जी इबादत करी त मूंखे बि उन में सवाब मिले, जॾहिं रुकू करी त मूंखे बि सवाब मिले, जॾहिं दुआ में वञी त मूंखे बि सवाब मिले, सजदे में वञी त मूंखे बि सवाब। हाणे अगरि को बदबख्त हुजे इंसान हर रोज पियो मुर्गी खाए पर सजदो अल्लाह के हिकिड़ो बि न ॾिए, इते क़ुरान थो चए त अहिड़े इंसाननि ते खुदा उन जा फरिश्ता भी लानत था कनि, पर लानत करण वारा भी लानत था कनि। माना उहा मुर्गी भी लानत थी करेसि त लानत हुजई बदबख्त, मां इन लाइ त कुर्बान न थियो हुअमि जो तूं वञी फिल्म ॾिसी ऐं गुनाह करे। मां इन लाइ त तो ते कुर्बान न थियोसि त मूंखे खाई ताक़त वठी वञी चोरी करे, गुनाह करे, हराम करे। मां पाण खे कुर्बान इन जे करे कयो त तूं अल्लाह पाक जी इबादत करे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, एॾी नमाज जी अहमियत आहे, ऐं ही नमाज जो हिकिड़ो नुक़्तो अगरि सम्झ में अची वञे न, इंसान लाइ निजात आहे। इंसान जन्नत जो मुस्तहिक आहे, जन्नत जो हक़दार आहे। कीअं? नजफ अशरफ जो वाक़ियो आहे, ईद जो ॾिहाड़ो हो, ॿ उलमा वया हिकिड़े दोस्त सां मिलण, सचो वाक़ियो आहे। दोस्त जो घर कब्रिस्तान जे वेझो, दोस्त कोन हो। हिननि सम्झो हाणे दोस्त वटि वेंदासीं, उते नाश्तो नेरनि कंदासीं, दोस्त कोन हो। चयो हाणे भला दोस्त न आहे त कब्रिस्तान हली फातिहा त पढ़ूं, ईद जो ॾिहाड़ो आहे। फातिहा पढ़ियूं, ॿई मौलवी हा, हिकिड़ो मौलवी जरा भोगाई हो, चई यार हाणे बुख था मरूं। दोस्त असांजो हलियो वियो आहे, ज़िंदह माण्हू त कंहिं दावत न ॾिनी आहे, भला शायदि हे कब्रुनि वारा दावत ॾियनि। ईअं ई भोग कयईं, या हिकिड़ी कब्र मां आवाज़ आयो बिस्मिल्लाह। हा साईं, हे सभु डिॼी विया। कब्र मां आवाज़ आई त अंगारे जे ॾींहं तव्हां मुंहिंजा महिमान आहियो। हाणे हे सभिनी खे ॿिन्ही खे यकीन थी वियो त अंगारे जे ॾींहं असां मरी वेंदासीं,
छो ज़िंदह जी दावत ज़िंदह खाईंदो न बाबा, मुर्दा जी दावत मुर्दा खाईंदो। हिन मोल जी दावत खाइण माना त असां बि अंगारे जी ॾीन सां गॾु क़बर में हूंदासीं। हाणे इंसान तेसी ताईं ॾिंगो आहे, तेसी ताईं गुनाहगार आहे, जेसी ताईं बदमाश आहे, केसी ताईं जेसी ताईं इंसान मौत खे विसारे छॾियो आहे। हा साईं, हे सभु झगड़ा, हे सभु इंतकाम जूं ॻाल्हियूं, हे दुश्मननि जूं ॻाल्हियूं, हे ॿनियुनि ते जहिड़ा, हे पैसे ते जहिड़ा केसी ताईं हिन जेसिताईं इंसान मौत खे भुलाए छॾियो आहे, विसारे छॾियो आहे। हाणे हे विया सभिनी खां माफ़ी पिया घुरनि, अदा हाणे असां अंगारे ॾींहुं मरी वेंदासीं, असांखे माफ़ कजो, असांखे हलाल कजो। सभिनी खे वञी परचायूं, जंहिंखां कर्ज़ वरितो उन्हनि खे वापसि कयूं, अदा हे पंहिंजो कर्ज़ वठि, अंगारे जे ॾींहुं असांजो लाॾाणो आहे, सलवात पढ़ो मोहम्मद वाल। सभिनी खे हक़ ॾेई माफ़ी घुरई, हे मस्जिद में वेही रहिया तौबा करण जे लाइ, पंहिंजे गुनाहनि ते रोअण जे लाइ। साईं अंगारे जो ॾींहुं आयो, गुज़री वियो, गुज़रण वारो हो, ॿिन्ही मां को मोह कोन। चो भला मरंदासीं हिते बि हुते बि, अञा न मुआहूं, हलूं कब्रिस्तान। अब आहे उन क़बर ते पहुता जिथां आवाज़ आई, वरी दुबारा हिननि आवाज़ ॿुधी, ऐं आवाज़ फ़क़ति न ॿुधऊं, ॾिठऊं त क़बर गोया फाटी आहे, उन जे अंदरि दाख़िल थिया हूं। वॾो हिकु बाग़ आहे, वॾी हिकु महल आहे, ऐं उते हिकु नूरानी इंसान वेठो आहे, चए थो बिस्मिल्लाह भली करे आयो मुंहिंजा महिमानो। बाबा हे बरज़ख चइबो आहे, क़बर वारी ज़िंदगी जो नालो आहे बरज़ख। बरज़ख छा आहे? पर्दो आहे। असांजे हुननि जे दरमियान में हिकिड़ो पर्दो आहे। हा साईं, पर्दो हटी वञे त असां हुननि खे ॾिसी सघूं था। जेके अलाह जा नेक बंदा आहिनि न, उहे ॾिसी सघंदा आहिनि। अलाह साईं पर्दो छो रखियो आहे? छो जो इहो पर्दो न हुजे त असां जूं ख़ुशियूं ई ख़तम थी वञनि, असां हिते ज़िंदह रहण जे क़ाबिल न रहूं। इहो अलाह साईं रहम कयो। छो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं मुसलमाननि खां पुछियो, मुसलमानो कॾहिं ॾिठो अथव? हाणे इहा ॻाल्हि तव्हां ॾिसंदा हूंदो, ख़ुसूसन जेके माल चारींदा आहिनि ॿाहिराड़ी में। मुसलमानो कॾहिं ॾिठो त हे मुर्गी जेकी आहे, कुकड़ दाणो खाए पई, अचानक न कंहिं भींड हंसि, न पत्थर हंसि, न गोड़ थियो, हीअं ट्रिप ॾेई दाणो छॾे ॿाहिरि बीह रही। चऊं हासीं ॾिठो, तव्हां बि गौर कयो, ॾिठो हूंदव न, मुर्गी पई दाणो खाए, अचानक कुझु थियुसि ई कोन, ट्रिप ॾेई दाणो छॾे ॾेई, परेशान थी बीह रही। हा, नबी पाक फरमायो कॾहिं ॾिठो अथव गऊं आहे, बकरी आहे, मेंह आहे, गाह पई खाए, अचानक अलाए छा थियुसि, गाह छॾे हीअं मथो करे हेॾे ॾिठे थी, वरी हेॾे ॾिसे थी, गाह खणणु छॾे ॾिनी। हा साईं, इहो बि ॾिठो। उठ आहे हैवान, हिकु अहिड़ो वक़्तु अचे थो, हे गाह छॾे था ॾियनि, परेशान थी हेॾे था ॾिसनि, होॾे था ॾिसनि। सभिनी चयोसीं इहो असां ॾिठो। नबी साईं जो ॾिठो अथव, पर ख़बर अथव छा थींदो आहे इन्हनि हैवाननि खे? चईसीं न। नबी पाक फरमायो, जॾहिं क़ब्र में गुनहगारनि जे मथां अलाह जी अज़ाब नाज़िल थींदी आहे त उहे फरियादूं कंदा आहिनि। उहे फरियादूं एॾियूं डप वारियूं आहिनि जो हैवान पंहिंजो दाणो खाधो छॾे ॾींदा आहिनि। नबी पाक फरमायो, अलाह साईं इहो पर्दो रखियो आहे, अगरि इहो पर्दो हटिजी वञे न त तव्हां ज़िंदह बि न रहो। हा साईं, इहो सचो वाक़ियो ॿुधो। कराचीअ में मौली साहब जिन हुआ बाबुल इल्म में पेश नमाज, उते कुझु माण्हू रोअंदा आया। चो मौली साहब असांजे लाइ काली दुआ घुर, का दुआ ॾस, को अमल ॾस, न त असां मरी वेंदासीं। जी बाबा ख़ैर त आहे। चईसीं असांजे पीउ खे मोए 3 ॾींहं थी विया आहिनि।
30 ॾींहं थिया आहिनि बाबा खे दफ़नाए छॾे थो, मगर हर रात असांजो पीउ अचे थो उन कमरे में ऐं अची रोए थो, ईअं रोए थो जो असांजो हियांउ फाटे थो। सी असां कीअं सुम्हूं? असांजे पीउ जी रूह पंहिंजे कमरे में अचे थी। इहा हाणे जो वाक़ियो अथव, तक़रीबन 10-12 साल पहिरियां जो। जी असां सुम्ही नथा सघूं, 30 ॾींहं थिया आहिनि, असां चरिया थी वेंदासीं या पागल थी वेंदासीं या मरी वेंदासीं। अचो ॿुधायो छा कयूं? 30 ॾींहं थिया आहिनि, असांजो बाबो मरी वियो आहे, अचे थो उन पंहिंजे कमरे में अहिड़ियूं थो रड़ियूं करे, ईअं थो रोए जो असांजो हियांउ फाटे थो, असां सॼी राति वेठा था रोऊं। मौलवी साहब चयो बाबा इहो ज़ाहिरन तव्हांजे लाइ मुसीबत आहे, पर हुन मरहूम जे लाइ रहमत आहे। मौलवी साहब पुछियो त बाबा तव्हांजे पीउ जो घणनि सालनि जूं नमाज़ूं कज़ा आहिनि? चईंसीं साल छा हो, कॾहिं नमाज़ हुन पढ़ी कान। मौलवी साहब चयो सॼी ज़िंदगी नमाज़ न पढ़ी, वो कब्र में रोंदो न त ॿियो छा कंदो? रोज़ो चई रोज़ो सही कॾहिं रखियई कोन। चई जंहिं कब्र में कोई सामान न मोकिलियो उहो रोण खां सवा, अज़ाब खां सवा ॿियो छा कंदो? मौलवी साहब चयो हाणे जल्दी कयो, सभु गॾिजी हुन जूं कज़ा नमाज़ूं पढ़ियो। हा साईं, वॾे पुट ते बि फर्ज़ आहे, पर हाणे पीउ त सभिनी जो आहे न, सभु गॾिजी पढ़ो। जे वक़्तु न अथव त कंहिं मोमिन खे जंहिंजी नमाज़ सही आहे, तालिब इल्म आहे, नमाज सही आहे, उनखे पैसा ॾियो त नमाज पढ़े, वरना तव्हांजो पीउ अज़ाब में हूंदो। ऐं इहा बि तव्हां हुनखे अलाह साईं को चङो कमु कयो अथई जो हुनखे अचण जी इजाज़त आहे, वरना केतिरा त अची बि नथा सघनि, पंहिंजो दर्द ॿुधाए बि नथा सघनि। साईं हिननि ॿिए ॾींहुं नमाज़ पीउ जी कज़ा शुरू कई, उन ई राति हुनजो रोअण बंदि थी वियो। सलवात पढ़ो मोहम्मद। बाबा इहा अथव नमाज़। हाणे अर्ज़ पियो कयुमि, हे ॿई आलिम उते पहुता बरज़ख में, कब्र में। साईं वॾा महल चांदीअ जा, सोन जा, ज़मरुद जा हिननि कॾहिं ज़िंदगी में ॾिठा बि कोन हा, तसवुर बि न कया त अहिड़ा महल बि हूंदा। दस्तरखान लॻी वियो, हूरूं गिलमान उन नूरानी इंसान जे ख़िदमत में। चई बाबा बिस्मिल्लाह मौलवी साहब मानी खाओ। लुकमो जो वात में विझनि त दिलि न पई चइनि त गीत ॾियनि। हिकिड़े लुकमे में 1 लख मज़ा। हा साईं, दुनिया में ईअं थी नथो सघे, अंब खाईंदो त अंब जो मज़ो, केलो खाईंदो त केले जो मज़ो, हिकिड़ो मज़ो मिलंदो न। पर हे जन्नत जे ताम जी ख़ासियत आहे त हिकिड़ो लुकमो विझंदो त 1 लख मज़ा चखंदो। ॾाढी लज़त मिलनि। हैरान हा हुनजी हिशमत ॾिसी, एॾा बाग़ महल ॾिसी, हूरूं गिलमान ॾिसी, कंहिं मौलवी साहब में ॻाल्हाइण जी हिम्मत ई कान रही। हाणे थी ताम खाधऊं, हाणे ख़ुदा हाफ़िज़ चवण लाइ उथिया। हिकिड़े मौलवी साहब हिम्मत कई, साईं क़िबला तव्हां केरु हो? वली ख़ुदा हो, नबी हो, इमाम हो जो अल्लाह साईं तव्हांखे एॾी कुदरत अता कई आहे? हुन मुस्कुराए चयो बाबा मां न नबी हां, न इमाम हां, न वली हां, मां क़िबला के मूंखे न सुञातव? चऊंसीं न, असां तो जहिड़ो नूरानी इंसान ॾिठो ई कोन्हे। चईसीं मां तव्हांजे ॻोठ जो फलाणो कासाई हां। चई अबा तुंहिंजी शक्ल दुनिया में त ॿी हुई। चई साईं हिते जेकी शक्ल मिलंदी आहे ऐमाल जे करे मिलंदी आहे। ॿिन्ही मौलविन पुछियो तो अमल कहिड़ो कयो जो शक्ल तुंहिंजी नूर जी थी वई? चई साईं इहो फ़क़ति 2 इबादतुनि जो नतीजो आहे। छा कयो? चईसीं मां हम कासाई, पढ़ियल कढ़ियल घणो कोन हुम,
पर हिकड़ी गाल ते अमल कंदोस। छा? अल्लाह अकबर। जॾहिं आज़ान जो आवाज़ ईंदो हो न, अल्लाह अकबर माना छा? अल्लाह सभिनी खां वॾो आहे, हा न बाबा? अल्लाह साईं सभिनी खां वॾो आहे, औलाद खां बि वॾो आहे, माउ पीउ खां बि वॾो आहे, पैसे खां बि वॾो आहे, दुकान खां बि वॾो आहे, नौकरी खां बि वॾो आहे, हर शइ खां अल्लाह साईं वॾो आहे, हर शइ खां वॾो आहे। जॾहिं मां दुकान ते वेठो हूंदुसि या आवाज़ ईंदी अल्लाह अकबर त फौरन मां दुकान बंदि कंदो हुउसि त अल्लाह साईं दुकान खां वॾो आहे। भली केॾो वॾो गिराक बीठो हुजे, 5,000 जो हुजे, 8,000 जो हुजे, मां चवंदुसि 5,000 घटि हिन, अल्लाह वॾो आहे। मां साईं नमाज़ जेकी पढ़ंदो हुउसि न, असुल उन जे वक़्त ते पढ़ंदो हुउसि, फज़ीलत जे वक़्त। ॿी का मूं वटि इबादत घणी कान्हे। हा साईं, हाणे असां ज़बान सां चऊं था अल्लाह अकबर, हेॾा नमाज़ जो वक़्तु थी वियो, कराची मां महिमान आयो, हाणे महिमान सां वेठा था हणूं गप शप, कचहरी ऐं नमाज़ पोइ था पढ़ूं, माना त महिमान खे वॾो कयोसीं अलाह पाक खे। हाँ जी, हेॾा आवाज़ थी अल्लाह अकबर, असां टीवी ते ड्रामो पिया था ॾिसूं, बाबा ड्रामो हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदो आहे, पहिरियां ॾिसी त वठूं। माना टीवी खे असां वॾो कयो, नऊज़ बिल्लाह। अल्लाह पाक खे नंढो कयो। हाँ साईं, फ़क़ति इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त अल्लाह अकबर, अल्लाह साईं हर शइ खां वॾो आहे, ऐं फज़ीलत जे वक़्त ते नमाज़ पढ़ूं त इंशा अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां निजात आहे। ऐं से ॿियो अमल इहो मुंहिंजो, जो तौर में तराज़ी खणण वक़्तु मां कॾहिं बेईमानी न कई। ॿियो कोई अमल मुंहिंजो न आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हीअ नमाज जी अहमियत। मगर अफ़सोस, अॼु असांजे स्टेजुनि ते कुझु अहिड़ा बदबख़्त पैदा थी विया आहिनि जो माण्हुनि खे अमल ॾांहुं सॾण जे बजाए बेअमल पिया बणाइनि। हा साईं, यादि रखंदा त मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जा 2 क़िस्मनि जा कातिल था। सॼी मजलिस जो रूह इन नुक्ते में आहे। मौला हुसैन जा 2 क़िस्मनि जा कातिल आहिनि। हिकिड़े उहे कातिल आहिनि जिन मौला जे सर खे जिस्म खां धार कयो। शिमर मलून, इब्न साद, ये सभ इन में शरीक आहिनि। इहे आहिनि मौला हुसैन जे जिस्म जा कातिल। पर हिकिड़ा उहे कातिल आहिनि जेके जिस्म जा कातिल न आहिनि। ॿियो क़िस्म जेको आहे, इहे कातिल मौला हुसैन जे मक़सद जा कातिल। ॻाल्हि सम्झो पिया? हिकिड़ा मौला हुसैन जे जिस्म जा कातिल ऐं ॿिए मौला हुसैन जे मक़सद जा कातिल। ऐं मौला हुसैन जो मक़सद एॾो अज़ीम आहे जो मौला हुसैन करबला में पंहिंजे अमल सां ॿुधायो, पुट अली अकबर, तुंहिंजी जवानी रहे या न रहे, मुंहिंजो मक़सद ज़िंदा रहे। मुंहिंजे मौला हुसैन पंहिंजे अमल सां ॿुधायो, अली असगर, तुंहिंजी मुस्कुराहट रहे या न रहे, मां हुसैन जो मक़सद ज़िंदा रहे। हुसैन पाक जो मक़सद एॾो अज़ीम आहे जो मौला हुसैन पंहिंजे अमल सां ॾसियो आहे, अब्बास तुंहिंजा बाज़ू रहनि या न रहनि, मां हुसैन जो मक़सद ज़िंदा रहे। न न, मौला हुसैन इन खां बि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मौला हुसैन पंहिंजे अमल सां ॾसियो आहे, भेण ज़ैनब तुंहिंजी चादर रहे या न रहे,
मां हुसैन जो मक़सद जिंदा रहे। ऐं साइण ज़ैनब पंहिंजे अमल सां करबला खां कूफा, कूफा खां शाम ताईं ॾसियो आहे। अदा हुसैन पत्थर खाईंदसि, तुंहिंजे मक़सद खे कामयाब बनाईंदसि। अदा हुसैन ताज़ियाना खाईंदसि, तुंहिंजे मक़सद खे कामयाब बनाईंदसि। सिर्फ़ ज़ैनब न, 4 सालनि जी यतीम सकीना, उन बि पंहिंजे अमल सां ॾसियो आहे बाबा हुसैन न घबरा, चमाटूं खाईंदी वेंदसि, तुंहिंजे मक़सद खे कामयाब बनाईंदी वेंदसि। अज़ादारो ॿुधो, हुसैन जो मक़सद छा हो? छा हुसैन जो मक़सद हो त असां रोऊं? न, असां रोऊं पंहिंजी क़बर जे लाथा। इहो रोअण क़बर जो नूर आहे। असां रोऊं क़यामत जे लाथा। मौला हुसैन जो इहो मक़सद न हो। मौला हुसैन जो मक़सद पुछणो अथई त बीमार सैयद सज्जाद खां पुछ। जे मौला हुसैन जो मक़सद पुछणो अथई त सरकार इमाम बाक़िर खां पुछ। अगर मौला हुसैन जो मक़सद पुछणो अथई त सरकार इमाम जाफ़र सादिक खां पुछ। अगर मौला हुसैन जो मक़सद पुछणो अथई त ज़माने जे इमाम खां पुछ। हर इमाम पंहिंजी पंहिंजी ज़ियारत में मक़सद हुसैन खे बयान कयो आहे। ज़ियारत आशूरा खे खोले पढ़ो, ज़ियारत जामिया खे खोले पढ़ो, ज़ियारत वारिसा, ये सभिनी में शरीयत ज़ियारत में इमाम फरमाइनि था मौला हुसैन जो मक़सद छा हो? अशहदु अन्नका कद अक़मत सलात व आतैत ज़कात व अमरत बिल मअरूफ व नहैत अनिल मुनकर। मौला हुसैन तुझो मक़सद ही हो त नमाज कायम रहे, ज़कात कायम रहे, अमर बिल मारूफ जिंदा रहे, नही अनिल मुनकर जिंदा रहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अज अगर कोई स्टेज हुसैनी ते अची नमाज जी मुखालिफत करे, वो हुसैन जे मक़सद जो कातिल आहे। हाँ सही। अगर कोई स्टेज से अचे कलाक तकरीर करे पर 5 मिनट अमर बिल मारूफ न करे, नसीहत न करे, हलाल हराम जी आगाही न ॾिए, वो मक़सद हुसैन जो कातिल आहे। सरकार इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम अरवाहुना लहुल फिदा फरमाइनि था, शियो हर ज़माने में 2 क़िस्मनि जा उलमा रहंदा ऐं रहिया आहिनि। हर ज़माने हिकिड़ा उलमाए हक़, ॿिए उलमाए बातिल। उलमाए हक़ खे उलमाए ख़ैर बि सॾिबो आहे, उलमाए बातिल खे उलमाए सू बि सॾिबो आहे। बुरा उलमा, गंदा उलमा, बदकार उलमा। इमाम फरमाए तो हर ज़माने में ये हूंदा है, पर तव्हां होशियार रहिजो। इमाम फरमाए थो त उलमाए बातिल खां बचिजो। छो मौला? ॾाढो सख़्त जुमिलो फरमाइनि था उलमाए बातिल यज़ीद जे लश्कर खां बि बदतर ऐं बुरा अथव। हा साईं। मासूम इमाम फरमाए थो उलमाए हक़ ॾे वञिजो, उलमाए बातिल खां बचिजो। छो जो उलमाए बातिल यज़ीद जे लश्कर खां बि बदतर ऐं बुरा अथव, शिमर खां बि बदतर बुरा अथव। मता उन्हनि खे स्टेज ते विहारियो। छो? इमाम फरमाए थो यज़ीद जे लश्कर असांजो माल लुटियो हो, इहे उलमाए बातिल अव्हां जो ईमान लुटंदा, ईमान लुटींदा। बाबा ईमान लुटनि पिया न, चवनि बाबा नमाज जी ज़रूरत ई न। हा साईं। माना हिकिड़ो शख़्स बि जे बेनमाज़ी थी वञे त सम्झो था इहो केॾो गुनाह। मां नथो चवां, क़ुरान जी आवाज़ आहे, इमाम जी तफ़सीर आहे, मन क़तल नफ़्सन फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीआ। याद रखे मोमिन, अगर तो अहिड़े ज़ाकिर मौलवी खे पढ़ायो घुरायो जे तकरीर में हिक नौजवान के बेनमाजी बनायो, खुदा कुरान में तो फरमाए जे हिक इंसान के गुमराह कयो, ये न समझो तो हिक के गुमराह कई, उन तमाम मुझे बंदन के गुमराह करे छॾियो। एॾो ॾोह कयईं। हा साईं।
मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, लिहाज़ा मुतवज्जो थियो हिन मसले ॾांहुं। ही मसलो ॾाढो आहे, नमाज जी ॾाढी अहमियत। मौला हुसैन पाक जी आख़िरी वसीयत आहे साइण ज़ैनब खे। कहिड़ी वसीयत के? मौला हुसैन आख़िरी वसीयत कई आहे, भेण ज़ैनब मूंखे नमाज तहज्जुद में यादि कजांइ। इहा हक़ीक़ी वसीयत सभिनी मोमिननि लाइ आहे, रुगो साइण ज़ैनब लाइ न आहे। भेण ज़ैनब मूंखे नमाज तहज्जुद में यादि कजांइ। माना अज़ादार उहो आहे जेको नमाज तहज्जुद में हुसैन खे यादि करे। मुंहिंजो बीमार इमाम, मुंहिंजो क़ैदी इमाम सैयद सज्जाद फरमाइनि था, जंहिं रात ज़ालिमन ख़ैमा साड़िया हा, उहा शाम ग़रीबा वारी रात, उहा 11 वारी रात, जंहिं सॼी रात सैयद ज़ादियुनि नंढड़नि नंढड़नि ॿारनि जूं लाशूं खयूं। ॾाढी ॾुखी रात हुई सादात जे लाइ। जंहिं रात सैयद ज़ादियुनि जे मथनि ते चादरूं न हुयूं, शाम ग़रीबा जी रात, ख़ैमा न हुया, सैयद ज़ादियूं ख़ैमनि जे सड़ियल ख़ाक ते वेठियूं। साइण ज़ैनब लाशूं खयूं नंढड़नि यतीमनि जूं। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो, उन रात बि असांजी कंहिं मस्तूर जी नमाज तहज्जुद क़ज़ा न थी आहे। हाँ सी जे अज़ादार आहे त नमाज तहज्जुद जी पाबंदी करे। वरी इमाम बीमार फरमाइनि था, असां जूं मायरूं भेनरियूं सैयदादियूं करबला खां कूफे हलियूं, पत्थरनि जी बारिशनि खां गुज़रंदियूं हलियूं। काथे आराम ॾींदा हा, काथे न ॾींदा हा। इन सॼे रस्ते में असांजी हिक मस्तूर जी नमाज तहज्जुद क़ज़ा न थी आहे। कूफे खां शाम बीबियूं आयूं, कंहिं बीबीअ जी नमाज तहज्जुद क़ज़ा न थी आहे। सभु सैयदज़ादियूं न हुयूं, कनीज़ूं बि हुयूं, नौकरियाणियूं बि हुयूं। इमाम फरमाए तो, अलबत्ता शाम जे ज़िंदान में, कैद खाने में अध रात जो वक़्तु हो, मां ॾिठो मुंहिंजी फुफी अम्मा ज़ैनब तहज्जुद जे लाइ उथी आहे। वुज़ू कयो अथई, मगर मां छा ॾिठो त मुंहिंजी फुफी ज़ैनब वेही नमाज तहज्जुद पढ़ी रही आहे। मां सवाल कयो, फुफी अम्मा तबीयत त ठीकु आहे न? मां कॾहिं अव्हां खे वेहंदे नमाज तहज्जुद पढ़ंदे न ॾिठो आहे। या मुंहिंजी फुफी जी आवाज़ आई, सज्जाद ज़िंदान जा मसाइब असां तोखां लिकाईंदा आहियूं। हाँ से सज्जाद पहिरियां ई रोंदो रहे थो बाबा जे ग़म में। साण फरमायो, सज्जाद पुट, ज़िंदान में खाधो एतिरो घटि ईंदो आहे जो असां यतीमनि में विरहाए छॾींदा। हाणे तुंहिंजे फुफीअ में ताक़त न रही आहे जो उथी बि नमाज तहज्जुद पढ़े। और मुंहिंजा आज़ादार हक़ीक़ी थी, नमाज तहज्जुद गुज़ार थी। वाक़िअन तहज्जुद मोमिन जी निशानी आहे। अचो दुआ घुरूं, परवरदिगार असां सभिनी खे नमाज जी सआदत नसीब करे, तहज्जुद जी आदत नसीब करे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। मिली कर सलवा। अल्लाहुम्मा
सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा या गफ्फारो या गफ्फार, बुलंद आवाज, या गफ्फारो या गफ्फार या गफ्फारो या। मुंहिंजा अल्लाह साईं अॼु असांजे गुनाहनि खे माफ़ कजां। मजलिस हुसैन गुनाहनि खे बख़्शाइण जी बहितरीन जॻह। जॾहिं बि अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा कयो। हो मुंहिंजा अल्लाह साईं असां गुनाहगार बंदा आहियूं, मगर अॼु तुंहिंजे हुसैन जी मजलिस में आया हूं। अॼु असांखे मजलिस हुसैन में पाक कजांइ, जीअं करबला में तो हुर खे पाक कयो ईअं अॼु असां सभिनी खे पाक कजांइ। सब मिली करे चवंदा या गफ्फार या गफ्फार या गफ्फार। ओ मुंहिंजा अल्लाह साईं अॼु असांजे गुनाहनि खे न ॾिसजां। अॼु मुंहिंजे गुनाहनि ते नज़र न विझजां। तोखे सकीना जी यतीमी जो वास्तो थई। अॼु सकीना जी मज़लूमियत जे सदके में असांजा ॾोह गुनाह माफ़ कजां। अज़ादारो अल्लाह मां सभिनी खे साण सकीना जे रोज़े जी ज़ियारत नसीब करे। रिवायत जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं शाम में शाम थींदी हुई, जॾहिं शाम में शाम थींदी हुई ऐं पखी टोलियूं टोलियूं करे ज़िंदान जे मथां वींदा हुया। साइण सकीना सजाद खां पुछंदी हुई, ओ मुंहिंजा बीमार भाउ इहे पखी काॾे था वञनि? मुंहिंजो बीमार इमाम सवाल समझी रोंदो फरमाईंदो, सकीना इहे पंहिंजे पंहिंजे वतन था वञनि। साण रोई चवंदी हुई, असां पंहिंजे वतन कॾहिं वेंदासीं। जंहिं
साण खे वतन वञण जी ओ ॾाढी आरज़ू हुई। उहा साण बाबा बाबा करे परदेस में मरी वई। साण सकीना बाबा बाबा करे परदेस में मरी वई। जॾहिं सादात कैद मां रिहा थियण लॻा, शाम जूं मोमिनियाणियूं साण ज़ैनब वटि दुआ पिनण लाइ आयूं। चयो हूंदुनि साण का वसीयत हुजे, को हुकुम हुजे, असां हाज़िर आहियूं। साण ज़ैनब उन्हनि खे दुआ ॾिनी आ, फरमायो तन अल्लाह तांजे झोलियुनि खे आबाद करे, कॾहिं असां जूं झोलियूं बि आबाद हुयूं। मगर अॼु सभिनी सैयदादियुनि जूं झोलियूं वीरान, कंहिंजी झोली बि आबाद नाहे। साण फरमायो अल्लाह साईं, छा फरमायो हूंदो, छा दुआ? अल्लाह साईं तांजे झोलियुनि खे आबाद करे, जॾहिं अव्हां खे पंहिंजे बचन जे प्यार खां फुर्सत मिलजी वञे त हिन नंढड़ी कबर ते ईंदा कयो। ओ सकीना जी कबर तन्हा असांजी नीगर सकीना जी कबर ते ईंदा कयो, अची चराग बारींदा कयो, अची गुल वसाईंदा कयो। ए मुंहिंजा अल्लाह उन नंढड़ी कबर जो वास्तो थई, साण जी गुरबत जो वास्तो थई। असां पंहिंजा गुनाह माफ़ कजां, असांजे वालिदनि जा गुनाह वालिदैन जा गुनाह माफ़ कजां। मुंहिंजा अल्लाह साईं तेसी मौत न ॾिजां जेसी ताईं गुनाहनि खां माफ़ी न घुरऊं, तेसी ताईं मौत न ॾिजां जेसी ताईं जेके नमाज़ूं कज़ा आहिनि, रोज़ा हज ज़कात खुम्स कज़ा आहिनि, उहे अदा न कयूं। मुंहिंजा अल्लाह साईं दुआ घुरो, इंशाअल्लाह दुआ जी क़बूलियत जो वक़्तु आहे, सभु दुआ घुरो। मुंहिंजा अल्लाह साईं ते साण सकीना बाबा बाबा करे समय न कयूं। मुंहिंजा अल्लाह साईं सादात हुसैन बनाओ, सभिनी खे करबलाई बनाओ। न्याणियूं सरत नसीब कर, मुंहिंजा मालिक असांखे इल्म कामिल कामिल तक़वा कामिल अता करे। को हुकुम हुजे न परे परे खां आया आहिनि, दुआऊं तमन्नाऊं खणी सभिनी जूं नेक दुआऊं क़बूल फरमाओ। जेके मरीज़नि उन्हनि खे शिफ़ा ॾे, जेके आबाद कर उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमाओ, जेके बे औलाद उन्हनि खे औलाद अता फरमाओ। मुंहिंजा अल्लाह साईं
असां के कब्र जे अज़ाब खां माफ़ी ॾे, क़यामत जे अज़ाब खां माफ़ी ॾे, आख़िरत जे अज़ाब खां माफ़ी ॾे। जेके मोमिनीन बेगुनाह क़ैद में उन्हनि खे रिहाई ॾे। मुंहिंजा अल्लाह साईं जेके परेशान हाल उन्हनि की परेशानी दूर फरमाओ। सभिनी मोमिन मोमिनात जे लाइ जेके गुज़ारे विया आहिनि, अव्हांजा माइट मिट दोस्त अज़ीज़ शुहदा उलमा मुज्तहिदीन